नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां पंहिंजो प्रोग्राम कोरोना जेका आहे लाड़काणे ज़िले जे अंदरि जंहिं तरीक़े सां वधे पई उन सिलसिले में जेको आहे तरतीब ॾिनो आहे, छाकाणि त हीअ न सिर्फ़ु लाड़काणे या सिंध या पाकिस्तान पर पूरी दुनिया जो जेको आहे सो इशू आहे ऐं वॾे अंग में माण्हू जेके आहिनि हिन वायरस सबबि मरी चुका आहिनि। काफ़ी माण्हू जेके आहिनि इफेक्ट थिया आहिनि, काफ़ी माण्हुनि जी हालत जेका आहे उहा गणती जोगी आहे। त असां लाड़काणे ज़िले जे अंदरि जेका सूरत हाल आहे उन ते डिस्कस कंदासीं त हिते आया आख़िर हिन जेको आहे सो वायरस खे फैलजण खां रोके छो नथो सघिजे ऐं रोज़ जेके आहिनि 30, 40, 15, 20, 10, 12 इन तनासब सां जेको आहे सो केसिस साम्हूं अचनि था पिया। माण्हुनि में इहा वायरस जेका आहे उहा कैरियर थिए थी। त हिकिड़ी वॾी हिकिड़ी ख़तरनाक जेका सूरत हाल आहे उहा चइजे, पर इन हवाले सां माण्हू एहतियात करण लाइ तयारु कोन्हनि ऐं वॾे अंग में तक़रीबन हिते हिन वक़्तु जेको असां जॾहिं अॼु वेठा प्रोग्राम था कयूं त 500 खां वधीक इफेक्टिव माण्हुनि जो जेको अंग आहे उहो हिते लाड़काणे में मौजूदु आहे। ऐं न सिर्फ़ु लाड़काणो शहर पर उन्हनि जी जेका सराउंडिंग एरिया आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके लाड़काणे जा तालका आहिनि उहे उन में शामिल आहिनि, उते बि तमामु वॾे तादाद में केसिस जेके आहिनि उहे साम्हूं अची रहिया आहिनि कोरोना जे हवाले सां। ऐं जीअं ई लॉकडाउन पूरो थियो आहे या उन में नरमी कई वई आहे, उनखां पोइ 2 ॾींहं जेके आहिनि सिर्फ़ु रखिया विया आहिनि त उन में लॉकडाउन थिए, पर बहरहाल उन में बि माण्हुनि खे काफ़ी लीनेंट कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो लॉकडाउन ख़तमु कयो वियो आहे त उन खां पोइ तमामु वधीक तादाद में जेके आहिनि केस उहे अचणु शुरू थिया आहिनि ऐं माण्हू हिक ॿिए मां जेको आहे सो इहो वायरस मुंतक़िल कनि था पिया। ऐं इन वजह सां एहतियात नथो कयो वञे, समाजी जेका विथी हुजणु खपे उन ते अमल नथो कयो वञे। माण्हू हिनखे बिल्कुलु बि जेको आहे उन्हनि खे इहा ख़बर न आहे, अहसासु न आहे त हीउ केॾो वॾो ख़तरनाक वायरस आहे, ख़तरनाक जेका हीअ बीमारी आहे जेका न सिर्फ़ु उन माण्हूअ खे पर पूरे उनजे ख़ानदान उनजे सराउंडिंग में जेके उन्हनि जा दोस्त अहबाब अची वञनि था उनखे जेको आहे सो हीअ बीमारी मुतासिर करे थी। ऐं यकीननि हिते जेका लाड़काणे जे अंदरि सूरत हाल आहे त अस्पतालुनि जे अंदरि हिन बीमारी खां पोइ डॉक्टर जेके आहिनि उहे वेहनि कोन था ऐं काफ़ी माण्हू तव्हां गुज़िरियल हिकु हफ़्ते जो तव्हां जेकॾहिं शयूं खोले ॾिसंदो सोशल मीडिया ते या पंहिंजी इलेक्ट्रॉनिक या प्रिंट मीडिया ते त डेली जेके आहिनि हर ज़िले जे अंदरि 8 खां 10 अञा बि वधीक जेके आहिनि माण्हू काफ़ी अहिड़ा केस आहिनि जेके रिपोर्ट नथा थियनि, उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मरी वञनि था पिया। हिते लाड़काणे में जेका टेस्टिंग लेबॉरेटरी आहे कोरोना जी उहा जेका हिते क़ाइमु कई वई आहे उन में तक़रीबन डेली 100 खां 150 ऐं 200 ताईं बि जेके आहिनि माण्हुनि जा टेस्टिंग सैंपल वरिता वञनि था ऐं उनखां पोइ 24 कलाकनि जे अंदरि उन्हनि जी जेका रिज़ल्ट आहे उहा शो कई वञे थी। हीअ जेका सूरत हाल आहे लाड़काणे जे अंदरि इन खे असां डिस्कस कयूं था पिया त हिते जेका ज़िले इंतिज़ामिया आहे या ख़ुदि जेका आहे सिहत खाते जी टीमूं आहिनि या DHO जी टीम आहे या MS जूं जेके टीमूं आहिनि या उन्हनि जो जेको हिकिड़ो सॼो टेक्निकल अमलो आहे उन्हनि खे जेको आहे सो अॻियां इन तरह सां ट्रेन करे आंदो वञे त उहो माण्हुनि खे जेको आहे हिकु त गाइड बि करे सघनि, उन्हनि जो इलाज बि करे सघनि। हिते 50 खां वधीक त डॉक्टर जेके आहिनि उहे कोरोना में मुब्तला थी चुका आहिनि ऐं ख़ुदि जेका पैरामेडिकल अमलो जेको आहे उहो कोरोना में मुब्तला थी चुको आहे। असां कोशिशि कंदासीं त जेके डॉक्टरनि जा इशू आहिनि उहे बि हिन प्रोग्राम में जेको आहे सो डिस्कस कयूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। अचो त डॉक्टरनि सां ॻाल्हायूं था त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे, हुननि जा प्रॉब्लम कहिड़ा आहिनि। मुझी कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आई 21 अप्रैल ते, जै वक्त मां कोविड टीम में कम करे रहियो हुउमि ऐं मां कुछ सस्पेक्टेड केसेस ॾिठा हुया कुछ वार्ड में भी, जंहिंजे करे मां फोकल पर्सन अयाज़ मेमन डॉक्टर अयाज़ मेमन के चयो त यार मूंखे थोरो अलामतूं लॻनि थियूं, जंहिंमें मूंखे थोरो फ्लू हुयो ऐं सोर थ्रोट हो त काइंडली तूं मुंहिंजी टेस्ट कर। हुन मूंखे चयो साईं 1-2 ॾींहं छॾियो, पोइ वरी 1-2 ॾींहं गुज़री विया, मां हुन सां कॉन्टेक्ट कयो पर हुन मुंहिंजी टेस्ट न कई। पोइ मां चुगताई लैब ते कॉल कई ऐं चुगताई लैब वारनि मुंहिंजी टेस्ट कई ऐं उहा टेस्ट कोरोना पॉजिटिव आई ऐं इहा हुई 21 अप्रैल। 22 ते मूंखे रिपोर्ट मिली ऐं मां पाण खे बिल्कुलु ई आइसोलेट करे छॾियो। उन ॾींहुं मां हिकिड़ी सीरोलॉजिकल टेस्ट बि कराई जंहिंमें IgM पॉजिटिव हुई। 7 ॾींहं गुज़री विया, वरी मां फ़ोन कई DHO खे प्लस में असांजो अयाज़ मेमन खे ऐं कोविड कंट्रोल रूम ते, यार 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, हाणे मूंखे काफ़ी इम्प्रूवमेंट बि आहे ऐं WHO प्रोटोकॉल आहे त 7 ॾींहंनि में रिपीट थियणु घुरिजे। पर हिननि मूंखे चयो ठीकु आहे असां तव्हां ॾे अचूं था रिपोर्ट करणु, पर ही न आया।
मां कॉल्स कंदो रहियुमि पर हिननि मूंखे जवाबु ॾिनो पोइ, ख़ासि करे डॉक्टर अयाज़ मेमण। उन मूंखे चयो त साईं अॼु न ईंदासीं। पोइ ईअं कंदे हिननि हिकिड़ो ॾींहुं ॿियो बि कढियो। पोइ वरी मां चुगताई लेबॉरेटरीअ ते फ़ोन कई, उहे मुंहिंजो सैंपल वठी विया ऐं अलहमदिल्ला उहो नेगेटिव अची वियो। वरी ॿ ॾींहं ॿिया गुज़रिया त मां पंहिंजो सैंपल गंबट लेबॉरेटरी मां करायो, उहो बि नेगेटिव आयो। पोइ मां प्रिंसिपल ॾे फ़ोन कई, केदार साहिबु ॾे, सर मुंहिंजी बाक़ी हिकिड़ी रिपोर्ट तव्हां करायो आगा खान जे थ्रू काइंडली, त पोइ मां पाण खे आइसोलेशन ख़तमु कयां। ऐं उहा रिपोर्ट 12 या 13 ॾींहुं हुयो त उहा रिपोर्ट थी ऐं उहा बि अलहमदिल्ला नेगेटिव आई। हाणे मुंहिंजूं 3 नेगेटिव अची वियूं। उन खां पोइ मां पंहिंजी आइसोलेशन ख़तमु कई ऐं अगेन मां पंहिंजी ड्यूटी जॉइन कई। ऐं हिन वक़्तु मां एज़ एसोसिएट प्रोफेसर कंसल्टेंट मेडिसिन कमु करे रहियो आहियां मेडिकल यूनिट 3 में। प्लस में मुंहिंजी ड्यूटी आहे जेको कोविड ICU में, उहो वीकली बेसिस ते हूंदी आहे। मंडे ते मां कोविड ICU में ड्यूटी करे आहियो आहियां। प्रेसिडेंट शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी यंग डॉक्टर्स एसोसिएशन लाड़काना। जन तव्हांखे ॿुधायां थो त अॼुकल्ह जेका सिचुएशन असांजे मुल्क में या लाड़काने में हले पई, कोविड-19 जेको असांजी हिकिड़ी वबा आहे, आलमी वबा पखिड़िजी वई आहे, उन में असां फ्रंट लाइन सोल्जर्स जेको बि कमु करे रहिया आहियूं, असांखे प्रोटेक्टिव किट्स मेडिकल सुपरिटेंडेंट तरफ़ां मुहैया नथियूं कयूं वञनि। ऐं असांखे काफ़ी असां डॉक्टर्स में मायूसी पखिड़िजी वई आहे त असांजी कंहिं बि ॻाल्हि ते को बि अमल नथो कयो वञे। हालांकि असां ॾींहुं राति कमु करण लाइ तयारु आहियूं, OPDs अटेंड करण लाइ तयारु आहियूं, ऑपरेशन थिएटर्स में OTs करण लाइ तयारु आहियूं, पर असांखे प्रोटेक्टिव किट्स त ॾिनियूं वञनि, असांखे पंहिंजो हिफ़ाज़ती सामान त ॾिनो वञे जंहिंजे करे असां कमु करे सघूं। मां जी हीअ ॻाल्हि तव्हां नोट करे छॾियो ऐं यादि रखी छॾियो त जॾहिं ही क्राइसिस कोविड-19 जो ख़तमु थींदो त डॉक्टरनि में एॾी मायूसी फैलिजी चुकी आहे त असांजा हिन पाकिस्तान जा 50% खां मथे डॉक्टर ही मुल्क छॾे करे ॿाहिरि मुल्क वेंदा। अॼु तव्हां यादि रखी छॾिजो त हिते डॉक्टर अॻ में जेका खोट आहे डॉक्टरनि जी, अॻ में ई डॉक्टर अक्सर करे ॿाहिरि मुल्कनि जो रुख कंदा आहिनि। पर हिन सिचुएशन खां पोइ जिते ॾाढी मायूसी पखिड़िजी वई आहे त डॉक्टर 50% खां मथे ही मुल्क छॾे करे ॿाहिरि मुल्कनि में हलिया वेंदा। आम माण्हू जेको आहे त पोइ उहो केतिरो वधीक सफ़र कंदो हूंदो। जेकॾहिं हिकु डॉक्टर सां इहा हालत आहे त जेकॾहिं इहा बीमारी पखिड़िजी थी वञे त पोइ हिकु आम माण्हू सां कहिड़ी हालत थींदी। त इन करे असां में ॾाढी मायूसी आहे। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे हिन ॻाल्हि खे थोरो सम्झी करे डॉक्टरनि खे थोरो थोरो रिलीफ ॾिनो वञे ऐं उनखे पंहिंजा हिफ़ाज़ती सामान ॾिना वञनि। डॉक्टर गुलाम अब्बास कादरी आहे, मां हिते इंचार्ज नेफ्रोलॉजी डिपार्टमेंट आहियां ऐं हींअर मां यंग कंसल्टेंट एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां बेसिकली असांजो इहो हो त असां वटि रोज़ाने जे बुनियाद ते OPD थिए थी। उन खां पोइ असांजी वार्ड में ई OPD आहे, उते ई एडमिटेड मरीज़ आहिनि, डेली डायलिसिस था कयूं 60। त इन दौरान असां वटि काफ़ी माण्हुनि जो हुजूम थिए थो ऐं डेली OPD केसिस बि ॾिसूं था। असां MS साहिब खे रिक्वेस्ट कईसीं त असांखे जेको आहे पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट ॾिना वञनि। उनजे बावजूदि इहो जवाबु आयो त असां वटि सामान कोन्हे को। हाणे तव्हां ॿुधायो त जेकॾहिं सामान कोन्हे त असां उहो मरीज़ कीअं ॾिसी सघंदासीं। तव्हां इहो सोचियो त हिकिड़ो मरीज़ बलोचिस्तान मां, उस्ता मोहम्मद मां, शिकारपुर मां, दूर दराज़ कश्मीर मां बि असां वटि मरीज़ अचनि था। एतिरनि इलाइक़े में मरीज़ अचे ऐं ख़ुदा न ख़ास्ता हुन में कोविड-19 पॉज़िटिव हुजे, असां त रेंडमाइज़ सैम्पलिंग था कयूं त उन में मुंहिंजी लाइफ खे केतिरो रिस्क आहे, जेके ॿिया अराउंड मरीज़ आहिनि, स्टाफ आहे, उन खां पोइ असांजे घर वारनि ते केतिरो रिस्क आहे। हिते मां वाहिद कंसल्टेंट आहियां नेफ्रोलॉजी जो। अगरि मां पॉज़िटिव अची वियुमि त सोचियो त 14 ॾींहं या 21 ॾींहं मां न ईंदुमि त उते मरीज़नि ते केतिरो असरु पवंदो। त असां MS साहिब खां हिकिड़ो ई मुतालबो कयोसीं त असांखे जेको आहे पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट ॾिना वञनि, जंहिंजो अल्टीमेटली जवाबु इहो थो अचे त असां वटि सामान कोन्हे को। पोइ हाणे ॿुधायो त असां छा कयूं। असांखे शिकायतूं आहिनि कुझु MS साहिब सां, इरशाद काज़मी साहिब सां। असांजे कंहिं बि डॉक्टर खे हॉस्पिटल में न प्रोटेक्टिव किट्स ॾिनियूं थियूं वञनि, न उन्हनि खे सर्जिकल मास्क ॾिना था वञनि, न उन्हनि खे ग्लव्स ॾिना पिया वञनि, न त उन्हनि पंहिंजे OTs जी का सफ़ाई कराई आहे, न ई जेके बि उन्हनि खे मेडिसिन ॾियणियूं आहिनि पेशेंट्स खे, का शइ असांखे सहूलियत मुहैया फराहम करण लाइ तयारु न आहिनि। रहंदो उबतो असांखे इहो जवाबु था मिलनि त तव्हां पाण अरेंज कयो। इहो असांजी नज़र में तासुब परस्ताना हिकिड़ो आहे
उनजो रीज़न इहो आहे सिंध गवर्नमेंट अलाए केतिरियूं प्रोटेक्टिव किट्स अलाए केतिरा इक्विपमेंट्स सैनिटाइज़र काज़मी साहब खे ॾिना, पर जॾहिं बि असां यूनिवर्सिटी जा मुलाज़िम उन्हनि खां वठणु विया त असांखे खुतो जवाबु मिलियो त न तव्हां यूनिवर्सिटी जा मुलाज़िम आहियो, तव्हां यूनिवर्सिटी खां वठो। जॾहिं त अवां सभिनी खे इहा ॼाण ॾियणु चाहियूं था त असां भले यूनिवर्सिटी जा मुलाज़िम आहियूं, पर असांजा डॉक्टर जेके बि आहिनि उहे पंहिंजी जेकी सर्विसिस आहिनि उहे फ्री ऑफ कॉस्ट हॉस्पिटल खे ॾींदा आहिनि। इहो असांजे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काना जे एक्ट में लिखियलु आहे त जेके बि हॉस्पिटल जा सामान आहिनि उहे MS खे पूरा करणा आहिनि। मां नथो भायां अॼु खां अॻु में कहिड़ो बि अहिड़ो मेडिकल सुपरिंटेंडेंट आयो हूंदो जंहिं पेशेंट्स खे मेडिसिन ॾियण खां इनकार कयो हूंदो। मां अव्हां जे इहा ॼाण ॾियणु चाहियां थो त असां वटि न रुॻो लाड़काने जो मरीज़ ईंदो आहे हिते चाणका हॉस्पिटल में, रहीम यार खान खां बलोचिस्तान जा पेशेंट हिते ईंदा आहिनि ट्रीटमेंट लाइ। अव्हां छा मैसेज ॾियणु था चाहियो काज़मी साहब? इहो मुंहिंजो अव्हां खां सिधो क्वेश्चन आहे। इन करे असां हायर अथॉरिटीज़ खे रिक्वेस्ट था कयूं, खुदारा चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह साहब खे, चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे, फोकल पर्सन सोहेल अनवर सियाल साहब खे त खुदारा अची इन मामले खे ॾिसनि, इन्वॉल्वमेंट वठनि ऐं असांजे जेके बि जाइज़ मसइला आहिनि उन्हनि खे हल कनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु वीडियो लिंक ते कंबर जो रिपोर्टर अब्दुल रहीम जेको आहे मंगी मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं था त कंबर में कोरोना जी जेका आहे कहिड़ी सूरत हाल आहे, घणा उते मरीज़ आहिनि, टेस्टनि जो जेको सिस्टम आहे त उते जेका आहे लेबॉरेटरी क़ाइमु थियल आहे, उतां टेस्टूं थियनि पियूं आया या उहे उतां जा मरीज़ जेके आहिनि लाड़काणे अचनि था पिया। जी ज़फ़र, हाणे जीअं सरकार तरफ़ां लॉकडाउन ख़तमु कयो वियो हुयो त उन खां बाद केसनि में बिल्कुलु समूरी सिंध जीअं कंबर शहदादपुर ज़िले में बि वॾे अघ में केसनि में वाधारो आयो आहे। इन सिलसिले में शुरूआती जॾहिं पहिरियों कोरोना जे सिलसिले सां हिते शुरू थियो त उन सिलसिले में असां वटि सिहत खाते तरफ़ां 5-6 टीमूं जोड़ियल आहिनि जेके मीरो खान वार ऐं नसीराबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञनि थियूं ऐं उते जेके हाई रिस्क भरियल माण्हू आहिनि जंहिंमें जेको आहे सो रेवेन्यू खाते जा मुलाज़िम आहिनि, पुलिस जा मुलाज़िम आहिनि या उन खां अलावा आम शहरी दुकानदार आहिनि या जेकी डॉक्टरनि वटि OPD में मरीज़ ॾेखारणु अचनि था ऐं उन्हनि खे डॉक्टरनि खे जेको शक पए थो त हू उन्हनि खे होॾे जेको आहे सो मोकिलिनि था। अहिड़े नमूने सां 5-6 टीमूं आहिनि। हाणे उन्हनि असां वटि पहिरियों केस कंबर शहदादपुर ज़िले में 2 मई ते जेको आहे सो ज़ाहिर थियो हुयो, शहदादपुर में ज़ाहिर थियो हुयो। ऐं पोइ जीअं हिननि पुलिस अहलकारनि जूं, कुझु दुकानदारनि जूं, कुझु शकी मरीज़नि जूं या सिहत खाते जे मुलाज़िम जूं टेस्टियूं वरितियूं त उन खां पोइ वरी उन्हनि में जॾहिं पॉज़िटिव रिपोर्टूं आयूं त पोइ हिननि वरी उन्हनि सां कॉन्टेक्ट जे जेके सैंपल हुया, उन्हनि जा खानदान, उन्हनि वटि अचु वञु वारा माण्हू, उन्हनि सां गॾु वेहण वारा माण्हू, वरी हिननि उन्हनि जूं टेस्टियूं वठणु शुरू कयूं। अहिड़े नमूने सां सिहत खाते जे मूजिबि त हिन वक़्तु ताईं 1890 जेको आहे सो कंबर शहदादपुर ज़िले में हिननि टेस्टियूं वरितियूं आहिनि कोरोना जूं माण्हुनि खां, जंहिंमां 209 हिन वक़्तु ताईं जेको आहे सो पॉज़िटिव आयूं आहिनि। ऐं उन्हनि में दुकानदार बि आहिनि, सिहत खाते जा मुलाज़िम बि आहिनि, उन्हनि जा वास्ते वारा कॉन्टेक्ट, माना रोज़ानो 50-60 जे तइदाद में हिते असां वटि या 100 जे तइदाद में रोज़ानो टेस्टियूं कयूं वञनि थियूं। पर तक़रीबन अक्सर कॉन्टेक्ट वारा जेके हिननि जा माण्हू आहिनि, जेके टेस्ट अचे थी, उन खां पोइ उनजो खानदान, उन सां अचण वञण वारा मिट माइट मिलण वारा, अहिड़े नमूने जो सिस्टम हले थो पियो। हाणे असां वटि अच्छा रहीम, हिकिड़ी शइ इहा ॿुधाइजो त उते जेका टेस्टिंग लेबॉरेटरी आहे उहा क़ाइमु थी वई आहे कंबर शहदादकोट में? असां वटि लेबॉरेटरी टीमूं मुक़ररु थियल आहिनि जिन खे हिननि जेको आहे ॾिनो आहे। अच्छा, उहे गश्ती टीमूं आहिनि, मतिलबु उते का प्रॉपर लेबॉरेटरी क़ाइमु न आहे थी। ठीकु आहे जी। कंबर में त आहे, हे टेस्टियूं वठी पोइ लेबॉरेटरी होॾे मोकिलिनि था पिया आगा खान में, पोइ उतां हिननि खे रिज़ल्ट DC साहब वटि अचनि था, उन खां पोइ हिननि खे ॿुधाइनि था त हेतिरा हिन तालके जा, हेतिरा हिन तालके जा, अहिड़े नमूने सां आहे। वरी ईअं बि आहे त असां वटि वरी सिहतयाब बि थी विया आहिनि। हिन वक़्तु हाणे जेकॾहिं 209 आहिनि त वरी ज़िले में उन में 60-62 शहदादपुर जा आहिनि, अहिड़ा 50-55 कंबर जा आहिनि, कुझु 18-17 मीरो खान जा आहिनि, 17 नसीराबाद जा आहिनि, मुख़्तलिफ़ तालुका जा आहिनि। मक़सदु त कोरोना हिन वक़्तु कंबर जा शहरनि ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िले जा शहर आहिनि, समूरनि शहरनि ताईं इहा जेको आहे सो पखिड़िजी वई आहे। उन खां पोइ हिननि करंटीना सेंटर त ठाहियो, हिननि खे करोड़े अरबे रुपया सिहत खाते ज़िले खे बजट बि मिली आहे, पर कॾहिं बि उन कंहिं करंटीना सेंटर में जेको हिनजो ठहियल हो आइसोलेट जे हिसाब सां, उन में कंहिं मरीज़ खे हिननि रखियो न आहे।
ही तक़रीबन समूरनि मरीज़नि खे पंहिंजे घरनि में आइसोलेट कनि था। ठीकु आहे, के त अहिड़ा मरीज़ आहिनि जेके सरहदी वारा आहिनि, जा घर सुठा ठहियल अटैच बाथ आहिनि, कमरा आहिनि। वरी के अहिड़ा पुरे त मज़दूर बि आहिनि जिन खे हिकिड़ी जनरल जेको आहे सो बाथरूम आहे जंहिंमें हू सॼो घर जो ख़ानदान वञे थो, एतिरा कमरा न आहिनि। हाणे ख़बर नथी पए त उहे हिते कीअं आइसोलेट थियनि था। बहरहाल सिहत खातो बि जेको पंहिंजी खाना पूरी करे थी पई, हिकिड़ी संजीदगी जो इज़हार जेको आहे सो कोन पई करे, जो हिकिड़ो संजीदगी सां हिन शइ खे वठिजे। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त कोरोना तमामु वॾे अंग में पखिड़िजी वई आहे, माण्हुनि में बीमार थियण जो सिलसिलो शुरू आहे, पर आवाम कोन थो मञे त को मूंखे इहा वायरस थी आहे। न वरी इंतिज़ामिया को मास्क पाइण वारे अमल ते पाबंदी थी करे, या दुकानदारनि खे पाबंदी बणाए त तव्हां मास्क पायो, हैंड वॉश रखो, ॿियूं टियूं शयूं रखो। शहर में माण्हू वॾनि टोलनि जे सूरत में घुमंदा था वञनि पिया, उन्हनि खे न मास्क आहे, न वरी ॿी का शइ, न वरी एहतियात आहे, न वरी समाजी डिस्टेंस आहे। अहिड़े हिसाब सां मां सम्झां थो त असां वॾे जेको आहे सो असां वटि कोरोना वॾी तेज़ी सां पखिड़िजे थी, ऐं सिहत खाते जो बि को ख़ासि कोन्हे, बसि उहो वञी मिले थी। हालांकि शुरूआती तौर हिननि खे 3000 जेको आहे सो टेस्टिंग किट्स मिलियूं, हिननि खे ॿियो समूरो सामान आहे, ही घरनि में वञी आइसोलेट बि कनि था माण्हुनि खे, वरी उनजो खे सम्झाइनि बि था। सॼो सिस्टम हिननि वटि आहे, पर अवाम जो बि कंहिं क़िस्म जो सिविल सोसाइटी जो कोऑपरेट कोन्हे को। खोड़ माण्हू बीमार आहिनि पर उहे इहे टेस्ट कराइण लाइ तयारु न आहिनि त असां को हुनजी टेस्ट करायूं। अहिड़ी सूरत हाल आहे, माना कॉन्टेक्ट जा केस आहिनि, या को सरकारी म्यूनिसिपल जो मुलाज़िम आहे, उन्हनि खे चेयरमैन चए थो, हिनजे करे सभु उहे जेको आहे सो टेस्टियूं कनि था पिया। अहिड़े नमूने सां खंबर शहदादपुर ज़िले में हिकिड़ी फोतगी बि थी आहे कोरोना वायरस जी, जेका नसीराबाद तालुके में आहे, हिकिड़ी फोतगी बि थी आहे। कोरोना वायरस बिल्कुलु तेज़ी सां वधे थो। पब्लिक जो इन हवाले सां रिस्पॉन्स छो न, जॾहिं उन्हनि खे ख़बर बि आहे हेतिरा माण्हू इन में इफेक्ट थिया आहिनि, हिकिड़ो मौत थियो आहे, ज़ाहिर आहे डेली माण्हू जेके आहिनि पॉज़िटिव अचनि था पिया, उन्हनि जो जेको आहे सो उन में कैरियर अचे थी कोरोना, त उन खां पोइ जेको आहे पब्लिक जो रिस्पॉन्स छो न आहे? आया तलीम घटि आहे या छा सूरत हाल आहे जो माण्हू? मां कल्ह टियों कमरे में वियुसि त उते होटल ते माण्हू वेठा 1 बजे मथां चढ़िया पिया। असुल त जेकॾहिं वेही ज़फ़र सोचूं त असां वटि जेकॾहिं हाणे हिसाब सां लॻायूं त रोज़ानो 10-15 जी सूरत में असांजे आस पास में वफ़ात थियनि था, माण्हुनि जी फोतगी थिए थी। ईअं कोन था चऊं त उन्हनि जी का फोतगी कोरोना सबबु थिए थी, उहे मुख़्तलिफ़ मर्ज़नि में वरितल आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, कंहिंखे हार्ट जो पेशेंट आहे, कंहिंखो डायलिसिस ते आहे, कंहिंखे दम सरके जी बीमारी आहे, पर इहो ज़रूरु आहे त उनखे कोरोना लॻण खां पोइ कमज़ोर ज़रूरु करे थी, हिकिड़ो किरदारु अदा करे थी उनखे अॻिती निंड सुम्हण जे लाइ। इन जे करे असांजो जेको सिविल सोसाइटी आहे उहा अञा ताईं हितां जा शहरी कोन था मञनि, छो जो वरी अहिड़े क़िस्म जूं शयूं थी न, फलाणे खे अॼु पॉज़िटिव आई, वरी ख़ानगी लेबोरेटरी मां कराई त वरी नेगेटिव रिपोर्ट आई। माना माण्हू नथा मञनि त हीउ जेको रिपोर्ट वारो सिस्टम थिए थो, जेको असां खां सैंपल वठनि था, माण्हू चवंदा अलाए हिन जो सामान कहिड़ो आहे, अलाए माहिर डॉक्टर आहिनि, अलाए हिन ख़बर नथी पए, पंहिंजी मर्ज़ी सां जेके पॉज़िटिव ॾियनि, जेके नेगेटिव ॾियनि, अहिड़े क़िस्म जी सोच आहे। अच्छा हिते जेके तव्हां चओ था गश्ती मोबाइल्स जेके उन्हनि जूं टीमूं आहिनि, उहे माण्हुनि जा पंहिंजो सैंपल वठंदियूं, केतिरे तादाद में डेली जेको आहे सो माण्हुनि जा सैंपल वरिता वञनि था हिते तव्हांजे ज़िले में? इन्हनि जो डेली सैंपल जो जेको आहे जो थिए थो पियो, उन सां लाॻापो रहे थो। मिसाल जी ॻाल्हि, अॼु कंबर में 12 कंबर शहदादपुर ज़िले में नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हाणे उन खां पोइ जॾहिं नवां केस ज़ाहिर थिया आहिनि त पोइ हितां जी जेका टीम आहे उहा मुख़्तलिफ़ जेके तालुकनि जे हिसाब सां टीमूं मोकिले, उन्हनि खे लिखी थी ॾिए त बाबा फलाणे खे हीअ टेस्ट आई आहे, हुनजो नंबर आहे, हीअ हुनजो NIC नंबर आहे। हाणे तव्हां वञो उनजे ख़ानदान जूं टेस्टियूं कयो, जेके उन सां कॉन्टेक्ट में आहिनि, उनजे घर भाती, उहो किथे वेहंदो हो, कंहिंसां मिलंदो हो। फ़िलहाल अहिड़े क़िस्म जो सिस्टम हले थो पियो। ईअं नथो हले त भाउ शहर में निकिरी पिया दुकानदारनि खे चवनि था टेस्ट कयो। 3-4 किराने जा दुकानदार बि आहिनि जिन में थियो आहे। अच्छा, जेके माण्हू इहे पॉज़िटिव अचनि था, इहे इन्हनि खे सिर्फ़ु घरनि में रखियो थो वञे? क्वारंटाइन सेंटर जेको तव्हांजो DHQ आहे तमामु वॾो ठहियल आहे, उते उन में को माण्हू उते नाहे रखियो? अञा ताईं को बि माण्हू न रखियो अथव। हालांकि 100 बेडनि ते मुश्तमिल आहे, उनते लखे रुपया करोड़ रुपया बजट बि ॾेखारी वई आहे, पर अञा ताईं त को बि अहिड़ो मरीज़ जेको आहे सो हिननि क्वारंटीन सेंटर में न रखियो आहे। अच्छा, वरी महिरबानी रहीम, तव्हां असांखे पंहिंजे ज़िले जे हवाले सां आगाह कयो, वीडियो लिंक ते आया, वरी महिरबानी। नंदन, कंबर में जेका सूरत हाल असांखे पंहिंजे रिपोर्टर ॿुधाई आहे, त उन में ज़ाहिर आहे उते जेका सिचुएशन आहे त माण्हू जेके आहिनि उहे एहतियात नथा कनि, ऐं गॾोगॾु जेके उते DHQ में हिननि जो क्वारंटाइन सेंटर क़ाइमु थियल आहे, उते को माण्हू जेको आहे सो न रखियो वियो आहे। घरनि में जेके माण्हू पॉज़िटिव अचनि था उन्हनि खे आइसोलेट कयो थो वञे, ऐं ॿियो जेके उते लेबोरेटरी क़ाइमु थियणु खपे, छाकाणि त कंबर शहदादकोट हिकिड़ो वॾो ज़िलो आहे, पकिड़ जे हिसाब सां वॾी पॉपुलेशन इन ज़िले में जेको आहे सो रहे थी पई। त हाणे उन्हनि ॾूरान इलाइक़नि ताईं हिकिड़ा वरी जाबुलू इलाइक़ा बि हिन जे सरहदी पट्टी में अचनि था पिया, हिन जे इलाइक़े में अचनि था,
उस ताईं वञी करे माण्हुनि जूं टेस्टूं करण इहो हिकिड़ो ॾुखियो ॾाढो कमु आहे, पर हिनखे सिहत खाते ऐं हितां जी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उनखे इन हवाले सां बि प्लानिंग करणु खपे त जीअं सभिनी माण्हुनि जूं जिते जिते इन क़िस्म जा शकी माण्हू मौजूदु आहिनि त उन्हनि जूं टेस्टूं थियनि ऐं उन्हनि खे प्रॉपर नमूने सां डायग्नोज़ कयो वञे। उनखां पोइ वरी उन्हनि खे उन्हनि जेको आहे इस्पतालुनि में क्वारंटाइन सेंटरनि में खणी अचे उते रखियो वञे त तॾहिं ई तव्हां इहो जेको आहे सो इन मर्ज़ ते वधण खे बि रोके सघो था, उन ते कंट्रोल बि जेको आहे सो करे सघो था। त इहा कंबर शदाद कोट ज़िले जी जेका सूरत हाल उहा असां पंहिंजे रिपोर्टर खां मालूम कई। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।